वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि वल ईताइ ज़िल क़ुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बुलंद आवाज़ से दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम ऐ मुअज़्ज़िज़ीन हज़रात, ही प्रोग्राम ही जलसो अवां जे मीरपुर ख़ास शहर में मोहतरम ऐं मुकरम जनाब शाह साहब जे तरफ़ां जखरानी साहब ऐं ॿियनि दोस्तनि ऐं बुज़ुर्गनि ऐं आलमनि जी महिनत सां मुनक़द थियो आहे। दुआ आहे अल्लाह ताला इन्ही प्रोग्राम खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां क़बूल फरमाए ऐं अवां असांजे निजात जो ज़रियो बणाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा दोस्तो, ही उहो वक़्तु अची वियो आहे जंहिं वक़्त में हया इंसान जे वजूद मां ईअं अलहदा थी चुको आहे जीअं हिकिड़ी जानदार चीज़ मां साह जुदा थी वञे या पखी पिंजरे मां निकिरी वञे। के वञी चंद अल्लाह संजा बांधड़ा नेकोकार ऐं दीनदार हयादार थी गुज़ारनि था, वरन इंसान जे वजूद खे हया जी अशद ज़रूरत आहे। प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल हया वल ईमान मुत्तसिलान। साईं जन फरमायो त हया ऐं ईमान पाण में गॾियल आहिनि, कठा आहिनि।
जे इंसान जे वजूद में हया हूंदो त ईमान बि हूंदो, जंहिंजे वजूद में हया न हूंदो त ईमान बि न हूंदो। हया खां सवा कंहिंजे वजूद में ईमान रही नथो सघे, ईमान खां सवा हया नथो रही सघे। इहे ॿ चीज़ूं पाण में लाज़िम मलज़ूम आहिनि। ॿी रिवायत में मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल हया शोबतुम मिनल ईमान, हया ईमान जो हिकु वॾो हिसो आहे। अॻिते फरमायूं जंहिंखां हया हलियो वञे, जेकी वणेसि वञी करे न हू असांजी उम्मत में रहियो, न मां हुनजो पैगंबर ई रहियुसि। माना छा निकिती त प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत खां उन्हनि खे पंहिंजे उम्मत में शुमार फरमायो आहे जंहिंमें हया बि ईमान सां गॾु हुजे। दुनिया जे इंसाननि जो हया ज़ीनत ऐं ज़ेवर आहे। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हया जे करे मुंहिंजे हुज़ूर साईं जन वॾी इज़त कंदा हुआ, वॾी तारीफ़ फरमाईंदा हुआ। हिकु मरतबे फरमायूं, उस्मान तूं एॾो हयादार आं जो हे ईमान वारा त तोखां हया था कनि, पर आसमाननि जे मलाइकनि खे बि तो उस्मान गनीअ जो हया हुआ। सुभान अल्लाह। तव्हां उन्हीअ प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जा पैरोकार ऐं उम्मती सॾाए रहिया आहियो, जेको हयादारनि जो बि सरदार आहे। जहिड़ी तरह मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, सभु चओ अलैहिस्सलातु वस्सलाम, सूंहं भरियनि जो सरदार आहे। जहिड़ी तरह हज़रत साईं अलैहिस्सलातु वस्सलाम इल्म ऐं अमल वारनि जा सरदार आहिनि, जहिड़ी तरह हज़रत साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जन इबादत ऐं ज़ुहद करण वारनि जा सरदार आहिनि, जहिड़ी तरह मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन तक़वा ऐं परहेज़ करण वारनि जा सरदार आहिनि, अहिड़ी तरह मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन हयादारनि ऐं गैरतमंदनि जा बि सरदार आहिनि। असांजे वहां जे प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हया जा सबक सेखारिया। जॾहिं बि पाण साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जन तक़रीर ऐं वाइज़ फरमाईंदा हुआ त पंहिंजे वाइज़ में, पंहिंजे तक़रीर में हया जो वॾे में वॾो ताक़ीद फरमाईंदा हुआ। पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं हयादार इंसान जन्नत में यानी अल्लाह जे सोन जे माड़िन वारे बिश्त में मां मोहम्मद करीम सां गॾु हलण जे लाइक़ बणिजी वेंदा। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा मोहतरम भाइरो, हया उन्हीअ माण्हूअ खे थींदो जंहिंखे अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ़ हुजे। अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ़, अल्लाह रब्बुल आलमीन जो डप ईमान जी निशानी आहे। हर कलमे वारे खे अल्लाह जो डप ऐं ख़ौफ़ हुजणु घुर्जे। इन्हीअ करे बार बार अल्लाह ताला फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। अञा भी आयत में फरमाया, अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह
वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। बार बार अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ज़ाते मुक़द्दस खां डिॼण जे लाइ ताकीद फरमायो आहे। भला उन खां डिॼण हक़ बि त आहे। हिन करे जो हू हर चीज़ जे मथां क़ादिर आहे, सारी मख़लूक़ात जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। कुरान मजीद में फरमाई यशा युज़हिबकुम व याति बिख़ल्क़िन जदीद। अल्लाह से फरमाया मुंहिंजी एॾी कुवत आहे, मुंहिंजी एॾी ताक़त आहे, जे मां चाहियां त घड़ीअ में तव्हां सभिनी खे ख़तमु करे वरी तव्हां जेतिरा या अञा बि ॿीणा टीणा ॾहोणा ॿिया मां आणे सघां थो, पैदा करे सघां थो। एॾी वॾी ताक़त वारे अल्लाह से खां असां जहिड़नि कमज़ोरनि खे डिॼणु तमामु बेहद ज़रूरी आहे। सभिनी खां ॾाढे में ॾाढो वॾे में वॾी ताक़त वारो आहे त अल्लाह साईं आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ऐं वरी सारी मख़लूक़ात मां हीणे में हीणो आहे त इंसान आहे, कमज़ोर में कमज़ोर। दुख ऐं उञ जी तकलीफ़ त न सही सघे, पर किविल जो चक बि नथो बर्दाश्त करे सघे। हे एॾो कमज़ोर इंसान जो मशर जे चक ते बि रड़ियूं निकिरी वञनसि, विश्व जे चक ते बि निंड हराम थी वञेसि। हे एॾो ज़ईफ़ कमज़ोर इंसान जे अख में सूर पएसि त बेचैन बणिजी वञे, जे ॾंद में सूर पए त परेशान थी वञे। जेकॾहिं हिन जो टेम्परेचर चढ़ी वञे, बुखार जे सूरत में 105 थी वञे त हे हाल खां बेहाल थी वञे। हाँ, जेकॾहिं दुनिया में तव्हांखे ही दुनिया जा इंसान हलंदे चलंदे नज़र था अचनि त अल्लाह जे रहम ऐं करम सां हलंदे चलंदे नज़र था अचनि। जे मालिकुल मुल्क ऐं ख़ालिकुल कुल जो रहम न हुजे त हिकिड़ी विख बि इंसान हली न सघे। अल्लाह ताला जल जलालू फरमाए थो, ओ बदकार इंसान, गुनहगार इंसान, बेशुनास इंसान, जे मां तुंहिंजे पकड़ जो इरादो कयां हेॾे निहार ॿुधे। फरमाए थो मा तरका अलैहा मिन दाब्बा, विख बि ज़मीन ते तोखे चुरण न ॾियां। सारी कारकिर्दगी तुंहिंजी मूंखे मालूम आहे। हिन सारी दुनिया जे जाइन मां अहिड़ी का जॻह कान्हे जेका अल्लाह असांखे मालूम न हुजे। हिन सारे रात ऐं ॾींहं जे टाइम मां अहिड़ो को टाइम कोन्हे जंहिंमें अल्लाह से बेख़बर हुजे। इन्ही जे करे अल्लाह ताला जल जलालहू क़ुरान मजीद में हीअं फरमायो, इन बतिश रब्बिक लशदीद। ओ इंसान, तुंहिंजे रब जी पकड़ तमामु सख़्त थी। हाली त मस्तियूं कंदा नज़र था अचो, हाली त हुनजे तरफ़ां तव्हां घेरिया ऐं ड्रेघा त मन पिशेमान थिए, मन पछताए, मन पुठिते मोटे, मन हया अचेसि। पर जेकॾहिं माण्हू हया खां निकिरी थो वञे, अल्लाह ताला जल जलालहू जे ख़ौफ़ में नाही, मनमानियूं कंदो थो अचे, मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारींदो थो अचे, त अल्लाह जी फरमायो मूंखे पकड़ करण बि ईंदी आहे। हाँ, जेकॾहिं अल्लाह से अरहम राहिमीन आहे, हाँ जेकॾहिं अल्लाह से गफ़ूर रहीम आहे,
तो उन सां गॾोगॾु अल्लाह ताला जल जलालहू शदीदुल इक़ाब भी आहे, अज़ीज़ुल ज़ुंतिक़ाम भी आहे, त वाहिदुल क़हार भी आहे। रील जा ॿई पासा नज़र में रखबा आहिनि। अज़ली ऐं अबदी इंसान ज़ात जो दुश्मन आहे त शैतान आहे, जेको बार बार असांखे थेड़ खाराईंदो थो रहे ऐं असांखे दिलासा ॾींदो थो अचे, असांखे आसरा ॾींदो थो अचे त अल्लाह तव्हांजो गफ़ूर रहीम आहे, बाझारो आहे, महिरबान आहे। उन दुश्मन जे दम दिलासनि जे आसरे ते असां पंहिंजे अल्लाह जे ज़ात खां बेखौफ़ थी था गुज़ारियूं। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो त बानू उहो आहे जेको मां में उमेद बि रखे पर माखों डिॼे बि सही, उमेद बि रखे। ईअं बि फरमाई त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। पर ईअं बि फरमायाई साॻे वक़्तु कावड़ में अची, नाराज़े में अची, गुस्से में अची अल्लाह ताला हीअं बि फरमायो कुल अरअय्तुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। ऐ पैगंबर करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं नाराज़गी में अची अल्लाह साईं सारी दुनिया जे माण्हुनि जे पाणीअ खे कड़ो बणाए छॾे, खारो करे छॾे, त केरा जो हिकिड़ो ढुक मिठे पाणी जो तव्हांखे नसीब करे सघे? पाणी जे ढुक ॾियण वारो बि कोन्हे। अञा हीअं बि फरमायम मन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ह। भला उहो ॿुधाए त सही केर थी जे मां अल्लाह तुंहिंजो रोज़ बंदि करे छॾियां, खाइण पीअण तुंहिंजो बंदि करे छॾियां, रोज़ी तुंहिंजी बंदि करे छॾियां, त हिकिड़ो बि लुक़्मो ॾियण वारो मां रब खां सवाइ कोन ई को, गिरह ॾियण वारो बि कोन। मानी खाई वरी पाणी था पियूं, पाणी पी वरी खीर था पियूं, खीर पी वरी चाहियूं ऐं बोतलूं था इस्तेमालु कयूं, चाहियूं बोतलां इस्तेमाल करण खां बाद मेवा था इस्तेमाल कयूं। अलाए त केतिरियूं अल्लाह जूं नेमतूं वापराए रहिया आहियूं। फरमाए थो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। शुमार करण ते पोइ त तव्हां शुमार कंदे 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 थकिजी पवंदो, पर मां अल्लाह जूं नेमतूं शुमार न करे सघंदो। एॾे वॾे महिरबान साईं सां फिटाइण का असांखे लाइक़ु ई नाहे। इहा कहिड़ी अक़लमंदी आहे जो उन सां फिटाइजे जंहिंजे कब्ज़े में असांजो पाणी आहे। इहा कहिड़ी दानिशमंदी आहे जो उन सां फिटाइजे जंहिंजे हथ में असांजी कब्ज़े में मानी आहे। अञा मां अॻिते वधी हीअं थो चवां त अहिड़े सां कीअं फिटाइजे जंहिंजे कब्ज़े में असांजो साहु आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाका मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत फरजिल बसर हल तरा मिन फुतूर। अल्लाह से फरमायो मां तव्हांजो उहो साईं आहियां जो तव्हांजी हयाती ऐं मौत मुंहिंजे कब्ज़े में आहे। जे हलाए अॻिते त हली सघूं था, जे न हलाइण चाहे त जाते वेठा हूं उते ई दम परवाज़ थी सघे थो। इन करे असांजे रहबरनि दानिशमंदनि ऐं काबिरनि फरमायो आहे त पकी मानी बि या नसीब।
हथ जो गिरह भी मानी जो या नसीब असांजी मिल्कियत ई कान्हे और जंहिं पैदा कयो आहे साह जो मालिक बि उहो आहे फरमाया तो कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम ये सब फानी है। कोई भी दुनिया जो सदर साहब, कोई भी दुनिया जो वजीर आजम साहब, कोई भी दुनिया जो पीर साहब, कोई भी दुनिया जो मीर साहब, कोई भी दुनिया जो चौधरी साहब, कोई भी दुनिया जो रईस साहब, कोई भी भोतार साहब या गरीब या मिस्कीन मौत जे सट खां मौत जे ज़ाइक़े खां बची नथो सघे। हर एक जे मथां पंहिंजे पंहिंजे वक़्त ते मौत ज़रूर अचणो आहे ऐं मौत खां बाद वरी को भी माइट कंहिंसां गॾिजी क़बर में नथो हले। पोइ मरी वञण खां बाद सिर्फ़ ऐं सिर्फ़ अकेले अल्लाह जे हवाले थियणो आहे। इन्ही जे करे फरमायाई कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम। फरमायाई सुम्म युमीतुकुम सुम्म युहयीकुम सुम्म इलैहि तुरजऊन। कीअं था वञी अल्लाह जी नाफ़रमानी कयो जंहिं तव्हां ते एॾी महिरबानी कई जो तव्हां हुयो ई कोन, तव्हांखे न ज़मीन ते आंदाई मेहर बाज करे तव्हांखे मिटीअ मां माण्हू बणायाई, बेसाहनि में साह विधाई। ईअं नाहे त साह विझी वरी तव्हांखे आज़ाद करे छॾे, वरी जानदार बनाइण खां बाद तव्हांजे मौत जी घड़ी मुक़रर कयाई। मारण खां बाद वरी तव्हां सभिनी खे पाण ॾे मोटाइण जो फ़ैसिलो कयाई। तॾहिं माॾे अचो मुंहिंजूं नेमतूं इस्तेमालु कयव, मुंहिंजा हक़ हिन तव्हां ते उहे अदा कयो या न कयव। कहिड़ो जवाबु बानो ॾींदो उन वक़्तु जंहिं वक़्तु पंहिंजे ख़ाल के काइनात जे अॻियां अची बीहंदो। दुनिया में त दोस्तनि जे आसरे ते, माइटनि जे आसरे ते, शैतान ऐं नफ़्स जे दोखे में अलाए केॾियूं केॾियूं माण्हू ग़लतियूं करे थो विझे। पोइ अॻिते हली करे अल्लाह जे आॾो पछताइणो पवंदुसि। दुनिया जी हयातीअ में पछताए त बहितर आहे जो की पिशेमानी तव्हांखे कम ईंदी। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो तूबू इलैहि तौबतन नसूहा। जल्दी कयो अल्लाह जे तरफ़ मोटी अचो, पर ख़ालिस नियत सां ख़ालिस तौबा करे अल्लाह पाक जे पेश अची थियो त असीं गुनहगार त हुयासीं, बदकार त हुयासीं, पर हाणे तौबा था कयूं, असांखे माफ़ी ॾे। फरमाए थो सारियूं इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम। तकड़ कयो पंहिंजे रब खां माफ़ी वठण जे लाइ। मतां ओचितो मौत अची वञे, माफ़ी वठण खां रहिजी वञो त हीअं ज़रियूं करे, छेतियूं करे, पुर्ज़ा करे मतां जहन्नम जे हवाले करे छॾेव। अहिड़ो कंहिंखे दुनिया में अज़ाब करण ई न ईंदो जेॾो अल्लाह जो जहन्नम जो अज़ाब आहे। एॾी दुनिया में कंहिंखे नाराज़गी कहते नथी हूंदी जेॾी अल्लाह जी नाराज़गी आहे। उन्हीअ जे नाराज़गीअ खां बचण जे लाइ तव्हां असांखे दुनिया जे हयातीअ में सोचे कदम खणणु खपे। ख़ुसूसन कबीरनि गुनाहनि खां पाण खे बचाइणु खपे। हिकिड़े पासे ॾों आमाल सालिह ॾे विख वधाइणु घुर्जे, ॿिए पासे ॾों कबीरनि गुनाहनि खां पाण खे बचाइण जी कोशिशि कजे। जीअं कुफर खां बचणु फर्ज़ आहे, जीअं शिरक खां बचणु लाज़िम आहे, जीअं निफ़ाक़ खां बचणु ज़रूरी आहे, तीअं अहिड़े क़िस्म जे गुनाहनि खां बि बचणु ज़रूरी आहे जंहिंजी दुनिया ऐं आख़िरत में सज़ा आहे। अहिड़ा कई गुनाह आहिनि। अल्लाह से फरमाए थो इन्नमल ख़मरु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लामु रिजसुम
मिन अमल शैतान फजतनबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। कबीरन गुनाहनि मां नशो भी कबीरो गुनाह, वॾनि गुनाहनि मां जुआ भी वॾो गुनाह, तमामु वॾनि गुनाहनि मां थार विझराइण भी वॾो गुनाह आहे। थालूं विझराईंदा आहिनि माण्हू नक्शनि ते, तोतनि जे ज़रिए, जोगियुनि जे ज़रिए, कनफार जोगियुनि जे किचन में धारा पिया हूंदा आहिनि। ये ग़लति कम आहिनि। का शइ उभी करे उन खे बिहारे उन जी पूजा करणु, इहो भी कबीरो गुनाह आहे। जीअं माण्हू वॾियूं वॾियूं क़बरूं ठाहे उनजी पूजा कनि, या काठियूं उभियूं करे, या तस्वीरूं ठाहे भित में चस्पान करे उभियूं करे बिहारे उनजी पूजा कनि, इहे वॾा गुनाह आहिनि। इन्ही वॾनि कबीरनि गुनाहनि मां अल्लाह ताला जल जलालू ज़िना खे भी वॾो गुनाह शुमार कयो आहे। इन करे क़ुरान मजीद में फरमाई ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला। ज़िना जे वेझो भी न वञो, वॾो गुनाह, रस्तो ही न वठो। बीजात अल्लाह ताला जल जलालू फरमा वल्लज़ीन हुम लिफुरूजिहिम हाफिज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत अयमानुहुम फइन्नहुम गैरु मलूमीन। ज़िना भी वॾो गुनाह तमामु, परे वञी माण्हू इन खां दूसरे कम रस्तो ई छॾे वञे। पर जेतिरा भी गंदा गुनाह आहिनि उन सभिनी मां गुनाह वञा गंदे में गंदो गुनाह शोरेबाज़ीअ जो आहे। गंदे में गंदो गुनाह, जिनस परस्ती जो गुनाह, जेका आम मुल्क में बीमारी फैलंदी थी वञे। अल्लाह ताला जल जलालहू ॾींदो निहाल शहज़ादनि खे। पर जेतिरा भी गंदा गुनाह आहिनि उन सभिनी मां गुनाह वञा गंदे में गंदो गुनाह शोरेबाज़ीअ जो आहे। गंदे में गंदो गुनाह, जिनस परस्ती जो गुनाह, जेका आम मुल्क में बीमारी फैलंदी थी वञे। अल्लाह ताला जल जलालहू ॾींदो निहाल शहज़ादनि खे। इन्हीअ लाइ पैदा फरमायो आहे त हू तव्हांजा तिलमीज़ रशीद बणजनि, शागिर्द बणजनि। इन्हीअ लाइ पैदा फरमायो आहे त हू तव्हांजे फैज़ मां मुस्तफ़ीद थी दुनिया जी तरक्की हासिल कनि, दीन में अॻिते वधी अचनि। इन्हीअ लाइ पैदा न फरमायो आहे त तव्हां उन्हनि सां नाजाइज़ तालुकात रखी पंहिंजे घर वारनि ज़ालुनि वारो हक़ छोकरनि मूं अदा कयो। हिकिड़ो वॾे में वॾो दुश्मन आहे शैतान, जंहिं इहे अहिड़े क़िस्म जा गलीज़ ऐं गंदा इरादा इंसान में पैदा कराए इन्हीअ एॾे वॾे ॾोह ताईं हर इंसान खे पहुचायो आहे। केतिरा ई इंसान इन बीमारी में मुब्तला थिया आहिनि, जंहिं बीमारीअ जी एॾी वॾी सज़ा आहे, जंहिं गुनाह जी एॾी वॾी सज़ा आहे जो मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मूं रड़ियूं ऐं चीखूं निकिरी वञनि। फरमायो आहे त जबल जे चोटीअ ते चाढ़े इन शोरेबाज़ी करण वारे खे धिको ॾियो, हेठ जो किरे त जीअं ज़रो ज़रे सां न मिलेसि, हॾी हॾी सां न मिलेसि, मास मास सां न मिले, जीअं सुञाण जहिड़ी शक्ल ई न बचे। एॾी वॾी सज़ा आहे।
इन्हीअ करे मुंहिंजे रब साईं फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान। ऐ रोए ज़मीन जा ईमान वारो, शैतान जे रस्तनि ॾे न वञो, शैतान जे चंबे में न अचो। साईं छो? शैतान छा कंदो? कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फइन्नहु यामुरु बिल फ़हशाइ वल मुनकर। फरमाया दो मन यत्तबि खुतवातिश शैतान, जो माण्हू तव्हां मूं शैतानी रस्तनि ॾे हलियो वेंदो, जो माण्हू तव्हां मूं शैतान जे चंबे में अची वेंदो, त शैतान वटि नेकी त कान्हे जेका तव्हांखे पेश करे, हुन वटि को सोन त कोन्हे जेको तव्हांखे ॾींदो। रब साईं फरमाया थो शैतान जे पले में, शैतान जे झोलीअ में, शैतान जे दुकान ते आहिनि ई गुनाह ई गुनाह। फइन्नहु यामुरु बिल फ़हशाइ वल मुनकर, गंदगीअ जो, ज़िनाकारीअ जो, छोरेबाज़ीअ जो तव्हांखे हुकुम करे, तव्हांखां गुनाह कराए, तव्हांखे पाण खां वधीक जहन्नमी बणाए छॾियो। केतिरो तालुक हूंदो आहे इंसान सां शैतान जो, केसि ताईं? अल्लाह से ॿुधाए थो। अल्लाह ने फरमाया तो काल लिल इंसान कुफर फलम्मा कफर काल इन्नी बरीउम मिनका इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन। शैतान जो कमु आहे त इंसान खे हुकुम करे अल्लाह जे ज़ात सां कुफर कराए विझेसि, मुक़ाबिलो कराए विझेसि, नाफ़रमान करे विझेसि। पोइ जॾहिं अल्लाह जी अल्लाह साईं जी ज़ात जी नाफ़रमानी तो इंसान करे शैतान जे इशारे सां, पोइ शैतान बि भॼी बेगार थो थिएसि त हाणे तूं माखो बि नंबर में अॻिते वञ, मूंखे ख़तरो आहे मथां अल्लाह जो अज़ाब तो ते किरे त मां बि पीसजी वञा। इहे एॾा वॾा गुनाह आहिनि जिन जी सज़ा आख़िरत में त ॿुधाइण खां मथे आहे, पर दुनिया में बि एॾी सज़ा अची सघे थी जो मां ॿुधाए नथो सघां। इन गंदे गुनाह शोरेबाज़ीअ में फासण वारे इंसान जी त ॻाल्हि करण खां मथे आहे, पर चलो उन जी निशानदेही करण वारी हज़रत लूत अलैहिस्सलाम जी बीबी भी अल्लाह जे अज़ाब खां न बची सघी। ज़ाइफ़ा माण्हू त इहो गुनाह न कढी, पर सैयदना लूत अलैहिस्सलाम वटि हिकिड़ा शहज़ादनि जे सूरत में 12 महिमान आया जेके हक़ीक़त में मलाइका हुआ, पर सूरत इंसानी करे हज़रत लूत साईं वटि आया, हज़रत इब्राहिम साईं खां थींदा। एॾो उन्हनि जो समय जमाल हो जो ॾिसण वारा माण्हू हैरान ऐं परेशान थी वञनि। ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जे ॻोठ जे माण्हुनि घणनि में इहा बीमारी हूंदी हुई, लिवातत जी बीमारी, शोरेबाज़ी जी बीमारी। जेसिताईं छोकिरो साण न खणी घुमनि तेसिताईं हुनखे फरात ई न थिए। इहो गंदो मर्द आहे, किने में किनो। दुनिया में भी अल्लाह जे अज़ाब में आहे माण्हू, क़बर में भी पहुचंदो वेंदो त क़बर हुनजी बाहि जो तनूर बणिजी वेंदी। क़यामत में भी अल्लाह ताला एॾी सज़ा ॾींदुसि जो सॼी दुनिया जा सज़ा याफ़्ता गुनाहगार हैरान थी वेंदा। एॾी सज़ा आहे इन गंदे गुनाह जी। सैयदना लूत अलैहिस्सलाम जी घरवारी अजीबो ग़रीब हसीनो जमील मेहमान ॾिसी खुशामद कंदे ॻोठ वारनि खे वञी ॿुधायो त अॼु असांजे ओताक में असांजे लूत अलैहिस्सलाम मुड़ुस वटि अहिड़ा अजीबो ग़रीब हसीन मेहमान आया आहिनि जो दुनिया में तव्हां जंहिंखे अहिड़ा कॾहिं ॾिठा ई न हूंदा। वाह जो सूंह भरिया मेहमान आहिनि। और जीअं जो ॻोठ वारनि खे
पैगंबर करीम जे घर वारी इतला ॾिनो तीअं हो पलटजी पिया, जथा करे, जमायतूं करे, टोला करे, वफ़द करे हज़रत लूत अलैहिस्सलाम जे बैठक ते हमलो कयाऊं। महिमाननि जे बेहुरमती करण जे इरादे सां हो नौजवान छोकिरा हा जिन खे मुछूं ॾाढ़ियूं न हुयूं, हे गंदे इरादे सां गंदगीअ जा हिरियल शोरेबाज़ीअ जा आदतीर पलटजी विया हज़रत नूह लूत अलैहिस्सलाम जे महिमान खाने में। अल्लाह अकबर। बेहद हज़रत लूत अलैहिस्सलाम खे सदमो पहुतो, ॾाढा एलाद ऐं मेड़ियूं कयाईं, मिनथूं कयाईं त अहिड़ी बेहुरमती मुंहिंजी न कयो, महिमान अचणा न वञणा, अलाए काॾों अहिड़ा 36 लख शहज़ादा महिमान मां वटि आया आहिनि। अॻे त कॾहिं न आया हुआ, पर हाणे रब जे महिरबानी सां मां वटि आया आहिनि। अहिड़ी बेहुरमती न कयो, जे तव्हांखे खपे त मां वटि न्याणियूं आहिनि, मां उहे तव्हांखे परणाया, शादियूं कराए ॾियांव। जेकी जेकी जवान आहे वधीक ताक़तवर, पर अहिड़ी बेहुरमती न कयो जो मां नबीअ जे बैठक ते, नबीअ जे मदरसे में, पैगंबर जे महिमान खाने में आयलनि जी तव्हां बेहुरमती करे विझो। कहिड़ो कंधु खणी मां ज़मीन में घुमंदुसि। अल्लाह। वॾनि मेड़नि मिनथनि खां बाद बि हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे आदतीरनि खे हया नबीअ जे एलादनि जो न आयो। दुनिया में बेहया तमामु घणा आहिनि, पर पहिरियों नंबर बेहया दुनिया में शोरेबाज़ आहे। इन खां वधीक ॿियो बेहया न थी सघंदो। ॿिया बि घणा बेहया आहिनि, गुनाहगार त मिली हया निकितल आहिनि, पर वॾे में वॾो बेहूदो इंसान, वॾे में वॾो बेहया इंसान अल्लाह जे गज़ब जे लपेट में आयल, जंहिंते 24 कलाक अल्लाह जी लानत वसे 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 वसे, मिंट हिकिड़ो बि अल्लाह जे लानत खां बचल न हुजे। जाग में त लानत पई वसेसि, पर निंड में बि पई लानत वसेसि। इहो आहे छोकिरेबाज़। तरावन बच्चनि सां ज़्यादतियूं करे, नाजाइज़ तालुकात रखे, शोरेबाज़ी करे, अहिड़े क़िस्म जे आदतीरनि हज़रत लूत अलैहिस्सलाम खे तंग करे विधो। मुड़ियूं न पिया मुड़नि, अखियूं मुबारक नबी सगोरी जूं पाणीअ में भरिजी आयूं। पैगंबर हयादार हूंदा आहिनि, नबियनि में हया हूंदो आहे, ॿियनि खे बि हया सेखारींदा आहिनि। वॾा वीचारे वाइज़ कया, वॾियूं तकरीरूं कयूं, वॾियूं हिदायत जूं ॻाल्हियूं बि हयावनि खे ॿुधाई, पर मुड़ी न पिया मुड़नि। जॾहिं माण्हू जो हया हलियो वेंदो आहे त ईमान बि हलियो वेंदो आहे। ईमान जे वञण जे करे हुननि में को बि ख़्वाब ख़्याल न हो जो हज़रत लूत अलैहिस्सलाम जे मेड़नि मिनथनि जो क़दर कनि। जॾहिं तमामु हज़रत लूत अलैहिस्सलाम खे बेताब ऐं नालान कयूं, ऐं महिमान बि ॾिठो त हज़रत लूत अलैहिस्सलाम जो हाणे बचा मुश्किल थो नज़र अचे। मता असांजे बेहुमतीअ जे गिणतीअ में हज़रत लूत अलैहिस्सलाम जो हियां फाटी पए। अहिड़े नाज़ुक सूरत हाल खे ॾिसी हज़रत लूत अलैहिस्सलाम सां महिमान ॻाल्हायो, साईं तूं परेशान न थी, गिणती न कर, मायूस न थी। असां माण्हू न आहियूं, आदम जा बचड़ा न आहियूं। असांखे हे तुंहिंजे ॻोठ जा ज़ालिम, हे बेहूदा, हे शोरेबाज़, हे गंदे गुनाह करण वारा असांखे कुझु करे नथा सघनि। असां अल्लाह जा मलाइक हूं, नूर जी पैदावार हूं। हिकु हिकु साम्हूं एॾो ताक़त वारो आहे जो सॼे ॻोठ वारनि खे खणी ऊंधो करे उछलाए सघे थो। पर असां तुंहिंजे लाइ छड़ो इम्तिहान तुंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ थी हिते पहुता आहियूं। हाणे तूं रो न, रड़ न, बसि परेशान न थी, तूं निकिर, तुंहिंजी दुआ रब क़बूल फरमाई। इन दरमियान में जॾहिं लूत अलैहिस्सलाम नामेन थियो त बारगाह ज़दिए में हथ खणी दुआ घुरियो, ओ मौला साईं, महिमाननि जी इज़त मां त नथो बचाए सघां, हाणे महिमाननि जी इज़त बचाइण लाइ तूं मुंहिंजी मदद फरमा।
पतो ना है त माण्हू ईअं छो ईअं किन में काहे पिया आहिनि अंदर त गंद पियो आहे पाखानू पियो आहे गूं पियो आहे किन में वञी था माण्हू किरनि कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा इहे माण्हू क़यामत ॾींहुं अलाह साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा हयादारनि जे सरदार मिठड़े मोहम्मद करीम साईं खे इहे बेहया कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा जेके गंद ते किरिया पिया आहिनि जंहिंजो अज़ाब अॻियूं क़ुरान शरीफ़ ॿुधाए रहियो आहे सैयदना लूत अलैहिस्सलाम खे उन नौजवान फरमायोसीं अज़ाब जो फ़ैसिलो थी वियो हुकुम अची वियो आहे हाणे तुंहिंजी दुआ मुस्तजाब थी वई तूं निकिरी वञ हाँ अज़ाब अचे थो हज़रत लूत अलैहिस्सलाम पुछा फरमाई जी अचे थो तव्हां निकिरो चई भला काॾे निकिरी वञूं जे कंहिं ॿिए पासे ॾे हलिया वञो हाणे तव्हांजे हिते वेहण जी भेणी कान्हे का अज़ाब अचे थो जे कहिड़े क़िस्म जो अज़ाब थो अचे पत्थर वसंदा किन पाणीअ जो मींहुं वसंदो मींहं जो पाणी वसंदो किन हवा का तूफ़ान जी ईंदी छो त अज़ाबनि जा बि घणा क़िस्म आहिनि मलाकदा चवनि न साईं वॾे में वॾो वॾे में वॾो वॾे में वॾो ख़तरनाक अज़ाब ईंदो जो शहर सॼो इन गुनाहगारनि जो असां चकी खणी अधा आसमान ते पुॼाए उतां ऊंधो करे जो उछलींदासीं त वॾो ऐं मर्द या औरत त न बचंदा पर नंढड़ो ॿार खीर पीअण वारो बि रोअण खां ॻोठ में बची न सघंदो एॾो वॾो गुनाह आहे जो उन जे आव में मासूम बि सटिजी विया खीर पिया ॿार हज़रत लूत अलैहिस्सलाम वीचारो निकितो घरवारी खे बि सॾ कयईं पौड़ी हली आ त हलूं ॿ टे ॿिया जेके ईमान वारा उन्हनि खे बि सॾियईं सैयदना लूत अलैहिस्सलाम जे घरवारी दाह कई चईंसि मूंखे सॾे था थो पर मां अची नथी सघां छो नथी अची सघे साईं ज़मीन मुंहिंजे पेरनि खे चिंबड़ी पई आहे जे छिक ॾींदे त मुंहिंजी बाह त पटिजी सघे थी पर पेर ज़मीन खां निकिरी जुदा थी छिजी नथा सघनि ईअं जीअं काशे चकमक चिंबड़ी पए ईअं अलाह जो अज़ाब पैगंबर जे घरवारी खे बि छड़ो इन गुनाह जे ॾसण जे करे अलाह जो अज़ाब चिंबड़ी हाणे ॿुधायो मूंखे त छड़ो इन गुनाह जे ॾस ॾियण वारीअ ते एॾो अज़ाब आहे त गुनाह एॾे शोरेबाज़ीअ जे गुनाह करण वारे ते केॾी अलाह जी कावड़ अज़ाब हूंदो फ़ैसिलो जी घर करियो सैयदना लूत अलैहिस्सलाम दुआ घुरी मुंहिंजा अलाह साईं हीअ मुंहिंजी बीबी आहे मुंहिंजी घरवारी आहे हिन मुंहिंजूं ख़िदमतूं कयूं आहिनि कपिड़ा लटा धोता अथई मानी पचाए ॾिनी अथई इन ते त महिरबानी थिए जवाब थो अचे ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़र मुरात नूह व मुरात लूत कानता तहता बुदैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अन्हुमा मिनल्लाहि शैया वक़ील दुखुलन नार मअद्दाखिलीन जंहिं आयत में अल्लाह से हज़रत नूह अलैहिस्सलाम जे नाफरमान बीबीअ जो ज़िक्र फरमायो उन साॻी आयत में अल्लाह ताला जल जलालहू हज़रत लूत अलैहिस्सलाम जहिड़े पैगंबर जे बीबीअ जो बि ज़िक्र फरमायो त या बि अल्लाह जे अज़ाब में अची वई रब फरमायो मुंहिंजे अज़ाब जे लपेट में अची वई पर एॾो अज़ाब आयुसि जो पंहिंजो मुड़ुस नबी बि हुनखे अज़ाब खां बचाए न सघियो शैतान माण्हू खे दिलासा थो ॾे तूं मुड़ुसनि जे कुल्हे ते आहे मुर्शिद बचाए छॾींदी तोखे फलाणो साईं कलंदर साईं बचाईंदो भिटाई साईं बचाईंदो तोखे पीरान पीर साईं बचाईंदो शैतान माण्हू खे ईअं वाइड़ो करे परेशान करे छितो थो करे छॾे इहे पीर फ़क़ीर वली बरहक़ आहिनि पर अलाह जे अज़ाब खां बचाए नथा सघनि तव्हांखे पीर फ़क़ीर था चवनि त तव्हां अहिड़ा गुनाह कयो इहे वली अहिड़ा कम कंदा इहे पाक आहे हिननि गुनाहनि खां चओ सभई ये वली सगोरा ये कुतुब गौस अल्लाह जा प्यारा अब्दाल इमाम अहल बैत पाक आहिनि ग़लति न गुनाहनि खां तव्हां हैफ़ हुजे तव्हां जे हाल ते जो अहिड़नि भलारनि जा मुरीद सॾाए
ऐं हेड़ा गंदा कम कयो शोरेबाज़ी जहिड़ा त इन ज़िंदगीअ खां माण्हू ॿुॾी मरे त बहितर आहे। कंहिं गंद जी नाली हुजे उन में वञी किरे हेड़ो कमु करे। पीरान पीर जहिड़े वलीअ कामिल जो माण्हू मुरीद सॾाए ऐं हेड़ो गंदो कमु करे। कलंदर साईं जहिड़े वलीअ कामिल जो मुरीद सॾाए ऐं हेड़ा किना कम करे। भिटाई साईं रहमतुल्लाह अलैह जहिड़े कामिल बुज़ुर्ग जो मुरीद सॾाए हेड़ा गंदा कम करे। पर इमाम हुसैन साईं जहिड़े शहीद करबला जो हुबदार सॾाए हेड़ा कम करे त ॿुॾी छो न मरे। इमाम हुसैन का मामूली शइ हो। इमाम हुसैन त उहा हस्ती हो। जाग में तो कुरान मजीद पढ़ण वारा हज़ारे हिन पर निंड में कुरान मजीद पढ़ियो त इमाम हसन साईं पढ़ियो इमाम हुसैन साईं पढ़ियो। निंड में भी कुरान पढ़ंदा। जिन सिरतरीअ ते खणी नबी साईं जो दीन बचायो, जे दीन ख़ातिर माल त कुर्बान कयो, सगीर खीर पिया, हज़रत असगर साईं जहिड़ा बच्चा त कुर्बान कया, पर कीमती पंहिंजो जिस्म ऐं जान भी कुर्बान कयूं। मां जेकॾहिं शहीद करबला सैयदना इमाम हुसैन जी अज़मत वेही बयान कयां, शान वेही बयान कयां, इज़त ऐं फज़ीलत वेही बयान कयां, रात वो मीरपुर ख़ास वारो रात गुज़री वेंदी पर इमाम हुसैन जी इज़त ऐं अज़मत बयान न थी सघंदी। एॾे वॾे शान वारो इमाम हुसैन साईं जेको हाफ़िज़ भी हो त आलिम भी हो, मुजाहिद भी हो त गाज़ी भी हो, सखी भी हो त नमाज़ी भी हो, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन जी नमाज़ एड़ी प्यारी ही जो मुंडी मुबारक, सिर मुबारक, धड़ मुबारक हो जुदा करण त बर्दाश्त कयाई, कबूल कयाई, पर अल्लाह जी हिकड़ी नमाज़ भी पछाड़ीअ जे टाइम ते छॾण ऐं विञाइण कबूल न कयाई। अहिड़े बरगुज़ीदे भलारे जा मुरीद भी सॾायो ऐं हेड़ा कम भी कयो। ॿुधण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। या त इमाम हुसैन साईं जो हुबदार न सॾायो, पोइ जेकी वणे वञी जख मारियो, या त हज़रत अली मुर्तज़ा जहिड़े साईं जो मुरीद ऐं अक़ीदतमंद ऐं हुबदार न सॾायो। हज़रत अली साईं त उहो जवान हो जंहिंजी तो त नेकी कई, मां त नेकी कई, पर रब रहमान भी जंहिंजी पंहिंजे रहमत वारे क़ुरान में नेकी कई आहे। छा थो फरमाए? फरमाए तो तराहुम रुक्कान सुज्जदा, तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद। अल्लाह जी फरमाओ जंहिंखे मुंहिंजो अली ॾिसणो हुजे वञी ॾिसे, ओ ॾिसण वारा ॾिसंदे वञी त मुंहिंजो अली तोखे सजदे में नज़र ईंदो, रुकूअ में नज़र ईंदो। मां अल्लाह जे फज़ल जे तलाश में हूंदो, मां रब जे रहमत जे घुर ऐं तलब में हूंदो। एॾा सजदा हज़रत अली साईं कया जो बीहण वारा थकिजी पवंदा हुआ त हज़रत अली साईं जो सजदो न खुटंदो। अहिड़े जवान जो मुरीद सॾाए, हुबदार सॾाए, शोरेबाज़ी जहिड़ा कम करे, तरावा विचड़ा साण खुई घुमाईंदो हुते। अॼु मुल्क में फैशन थी पियो आहे त ॾाढो घड़ी हुजे, बोस्कीअ जी पग हुजे, हिकिड़ो शहज़ादो छोकिरो हुजे त हे मुहांडो आहे। हे मुहांडो आहे की न? इहो मलून आहे, इहो मुहांडो न आहे। केरु त हिनखे मुहांडो हुजे? न अल्लाह जे नज़रनि में मुहांडो आहे, न पैगंबर जे नज़रनि में इहो मुहांडो आहे, न इमामनि जे नज़र में मुहांडो आहे, न अली साईं जे नज़र में मुहांडो आहे, न इमाम हुसैन जे नज़र में मुहांडो आहे, न कंहिं पीर फ़कीर बुज़ुर्ग जे नज़र में मुहांडो आहे, बल्कि इहो वॾे में वॾो लानती आहे जो जिते घुमंदो थो उते ख़ुदा जी लानत वसंदी थी रहेसि। हे बचड़ा इन लाइ रब पैदा कया आहिनि। तव्हां उनखां औरतुनि वारा कम वठो। हिननि मर्दनि खे त मैदान जो गाज़ी थियणो आहे, हे त पहलवान बणिजी नबीअ जे दीन जा सिपाही थियण वारा आहिनि। हिनखे त हिन कमनि में था कमाइनि शहज़ादनि खे। अॼु नंढा आहिनि, सुभाणे वॾा थींदा। इनखे त मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं पंहिंजे दीन जो सिपाही सॾियो आहे। हिनखे त वॾो थी करे, जवान थी करे इमाम हुसैन जे पोख खे पाणी ॾियणो आहे, इमाम हुसैन साईं जे मशीन खे पूरो करणो आहे। इहे त नंढड़ा वॾा थींदा त हज़रत अली साईं जा सिपाही बनबा, ओ मोहम्मद करीम साईं जे दीन जा मुजाहिद थींदा। त हिनखे ग़रीबनि खे
छोकिरनि खे बचपन जे उमिरि में ज़माने में लालचूं ॾेई कारनि ते विहारे, गाॾियुनि ते विहारे, सुठियुनि जॻहनि में एसियुनि में विहारे उनखां गंदगी जा कम था वठो। ख़ुदा जे गज़ब खां नथा रहिजो। नथो बची सघे इहो माण्हू क़बर में वेंदो ई मसद अलाह ताला जा विश्व ऐं नांग अहिड़े माण्हू शोरे बाज़ जे लाइ जहन्नम जे विश्व ऐं नांगनि मां अहिड़े माण्हूअ जे इंतज़ार में क़बर में वेठा आहिनि। पुॼंदो वेंदो जहन्नम जा विश्व ऐं नांग खाईंदा वेंदसि। क़बर हिन जी बाहि जो तनूर बणिजी वेंदी। ईअं न सम्झे त हिते बि एसियूं त क़बर में बि एसियूं हूंदियूं। ईअं न सम्झे त हिते बिस्तरा आहिनि उते बिस्तरा हूंदा। उते ख़ुदा जो अज़ाब हूंदो, उते जहन्नम जे बाहि जा खूरा हूंदा, उते विश्व ऐं नाग हूंदा। क़ुरान में अल्लाह सी मनो कई आहे और फरमा दो इन अल्लाह यामुरुकुम, अल्लाह सी तव्हांखे हुकुम थो करे तव्हां दुनिया में चङा थी हलो। इन अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा। अॻिते फरमाए थो यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी। ये गंदा कम, ये गलीज़ कम, किने में किना जेके कम तव्हां मुसलमाननि में असां में पैदा थी पिया आहिनि, ये अल्लाह जे अज़ाब के दावत ॾेई रहिया आहिनि। हे मुल्क में ॾुकार, हे मुल्क में महांगाई, हे मुल्क में बदअमनी, हे बद बेचैनी, हे गुनहगारनि जे गुनाहनि जे करे ज़ाहिर थी पिया आहिनि। बीमारियूं, अणवणंदड़ अणटर बीमारियूं, गलीज़ बीमारियूं, ये तव्हांजे कुधनि करतूतनि जे करे दुनिया बि पंहिंजी बर्बाद था कयो, आख़िरत बि बर्बाद था कयो। अहिड़नि माण्हुनि जो जेके शोरेबाज़ी खां नथा मरनि, कलमे सां मौत बि नसीब नथी थिए। किने मौत मरी हे जहन्नम हलिया वञे। एॾो वॾो गलीज़ कमु कबो आहे जंहिंजी सज़ा इहा आहे जो जबल जे चोटीअ ते बीहारे धिको जो ॾियोसि त जीअं हॾी हॾीअ सां न मिलेसि, खल मांस रोड़जी वञेसि, जीअं कुता ऐं ढोर जानवर बिला झंग जा मांस खाई वञसि। ऐं मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा दोस्तो, पनाह घुरो रब साईं खां, दुआऊं कयो त अल्लाह सी मुस्लमान खे इन बुछड़े अमल खां बचाए। जहिड़ी सूरत में असां हर मुसलमान जे लाइ शिरक खां बचण जे लाइ, कुफर खां बचण जे लाइ, निफाक़ खां बचण जे लाइ, जुआ खां बचण जे लाइ, ज़िना खां बचण जे लाइ, नशे वग़ैरह बचण जे लाइ दुआऊं घुरूं था, अहिड़ी तरह सां दुआ था घुरूं त अल्लाह ताला इन शोरेबाज़ी वारे, इन गंदे में गंदे, किने में किने गुनाह खां, गलीज़ में गलीज़ गुनाह खां बि अल्लाह सभिनी कलमे वारनि खे बचाए। जेका गंदगीअ जो ढेर आहे, जाते किन कचिरे जो मर्कज़ आहे, जाते पाखानो ऐं गुंह पियो आहे, इन किन्हीअ जाइ ते वञी माण्हू पंहिंजे खे इस्तेमालु पाण खे करे। इन खां वधीक इहो भंगियुनि खां बि बदतरीन आहे। अञा भंगी बि चङो आहे, हे भंगियुनि खां बि बुछड़ो आहे, छो त हे भंगीअ कलमो न पढ़ियो आहे, हे कलमो पढ़ी गद्दार थियो आहे। क़यामत ॾींहुं अल्लाह वटि एॾी सज़ा मिलंदसि जो हैरान थी वेंदो। जहन्नम जे तरे में काफ़िरनि जे बि पेर में पियो लताड़। अहिड़े क़िस्म जो गुनाहगार जे बिना तौबा जे मरी वियो बिना तौबा जे, त इन्हीअ जी जाइ जहन्नम में उहा हूंदी जेका काफ़िरनि खां बि पेरनि में लताड़जण वारी हेठि ज़मीन तरे जहन्नम जे में हूंदी। इहा वॾी सज़ा आहे जेका ॾिसी माण्हू हैरान थी वेंदा। अॼु तव्हांखे पतो नथो पए, अॼु असांजे आलमनि बुज़ुर्गनि जा मशवरा तव्हांखे नथा वणनि। उहो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं तव्हांखे हथ जा फुड़ा रोइणा पवंदा, जंहिं ॾींहुं तव्हांखे दाहूं करणियूं पवंदियूं, जंहिं ॾींहुं तव्हांखे पंहिंजे मुंहं खे पाण चंबा हणणा पवंदा, पर को छॾाइण वारो, को बचाइण वारो, को परचाइण वारो तव्हांजो न हूंदो। ज़ंजीरनि बाहि जे में जकड़े जहन्नम जे बाहि जे हवाले रब तव्हांखे हुकुम ईंदो अल्लाह असांजो ख़ुज़ूहु फग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु। जल्दी कयो इन्हीअ ज़ानीअ जे लाइ, इन्हीअ शोरेबाज़ जे लाइ, इन्हीअ कबीरनि गुनाह करण वारे जे लाइ जेको बिना तौबा जे मरी आयो आहे, 70 हथ बड़कंदा ज़ंजीर जहन्नम में खणी अचो। हथ बि ॿधोसि, पेर बि ॿधोसि, गिचीअ में गट बि विझोसि, पोइ गेलींदा वञी जहन्नम जे बाहि में उछलियोसि। हेॾी वॾी सज़ा आहे। ओए मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे हर गुनाह खां बचाए, ख़ुशूसन इन गुनाह खां जेको फैशन थी पियो आहे। अॼु ज़मानो थी पियो आहे फैशन जो, डिश जी ज़रूरत, इन छोकिरे शोरेबाज़ी जी ज़रूरत, इन गंदनि कमनि जी ज़रूरत महसूस थी पई आहे। इहा ज़रूरत न आहे, इहो अल्लाह जो अज़ाब आहे। इहा सम्झ न आहे, इहा बेसमझी आहे, इहा दानाई न आहे, इहा नादानी आहे। इहो हिकिड़ो पाण खे हरू भरू हलाकत में विझणो आहे। तव्हां नबी साईं ते कलमो पढ़ियो आहे,
तहां आहियो कहिड़े जवान जा उम्मती कलमो त कहिड़े साईं ते पढ़ियो अथव ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबियनि जो सरदार हो सो तहां असांजो पैगंबर बणियो जेको काइनात जो अॻवान हो सो तहां असांजो रसूल बणियो जंहिं असांखे हिजे हिजे करे गुनाह ऐं सवाब सम्झाया आहिनि जंहिं असांखे अखर अखर करे हर हिकु मसइलो सम्झायो आहे जंहिं असांखे गुनाहनि जी सज़ा बि सम्झाई आहे त नेकिन जो सवाब बि ॿुधायो आहे दुआ आहे त जेसि ताईं अलाह साईं ज़िंदा रखे तेसि ताईं इन्हीअ मिठड़े मोहम्मद करीम जे नक्शे क़दम ते पैरवीअ में रहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए चओ आमीन नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजी असांजी इज़त असांजो मान असांजी फज़ीलत असांजो दर्जो असांजी कामयाबी पैगंबर करीम जे फर्मा बरदारी में आहे बची वञो मुस्लमानो बचण जा ॾींहं अथव मोए खां बि हथ हणणा पवंदव रत जा फुड़ा रोइणा पवंदव अलाह जी ज़ात जो कसम आहे ख़ुदा जे गज़ब खां न बची सघंदव जेकॾहिं इन्हीअ शोरेबाज़ी जे गुनाह खां तौबा न कयव या ॿियनि कबीरनि गुनाहनि खां तौबा न कयव ईअं बिना तौबा जे मरी वियो त ख़ुदा जे गज़ब खां अलाह जे कहर खां अलाह जे ॾमर खां अलाह जे जहनम जे तेज़ तिखीअ बाहि खां न बची सघंदव ऐं उमिरि जा सुख हिकु घड़ीअ में विसरी वेंदव चलो जहनम जे दरवाज़े ते बीहंदव त रड़ियूं ऐं दाहूं निकिरी वेंदव पाणीअ जे बजाय अखियुनि में रत जा फुड़ा वही त जेकर अलाह जे गज़ब खां पाण खे बचायो इन फैशननि में न अचो पाण खे मुस्लमान सम्झो तहां कलमो पढ़ियो आहे तहां में सलामतीअ जी अलाह ताला अमानत रखी आहे मुंहिंजी दुआ आहे अलाह ताला जल जलालहू ॿिन्ही जहाननि जूं भलायूं ऐं बरकतूं नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग लाइ यादि रखंदा फारूकी इस्लामी कैसेट हाउस नज़द सिद्दीकी मदरसा शहदाद कोट मोबाइल नंबर 0333 758 4871